सिंधी में उन अयाज़ खां अॻु में बि गज़ल लिखियो पियो वियो, पर शेख अयाज़ जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त अॻु में जेके गज़ल लिखंदा हुआ, जिन माण्हुनि गज़ल लिखियो पियो, जॾहिं अयाज़ गज़ल लिखणु शुरू कयो त अयाज़ जा लफ़्ज़ आहिनि त उहो जेके उर्दू जा जेके माना टे जोड़ जा गज़ल जा राइटर हुआ, उन्हनि खे बि उन्हनि माण्हुनि पढ़ियो कोन हो सीरियसली। ऐं जेके वॾो गज़ल आहे उनजी त ख़बर ई कोन हुई, काफ़िया पैमाई कंदा पिया हुआ ऐं उन्हनि जे गज़ल में को दम कोन हो। पोइ हिते अयाज़ जी जनरेशन उन इंटरवीन कयो सिंधी गज़ल में, उन लाइ अयाज़ जा पंहिंजा इहा लफ़्ज़ आहिनि त असां गज़ल जो रुॻो फार्म साॻियो रखियो, बाक़ी उन जूं सभु शयूं तब्दील करे, उनजा इशारा, किनाया, महाकात, जेके शयूं ॿियूं थींदियूं आहिनि, तमसीलूं सभु, ऐं उन जी ज़रूरत हुई। जीअं उर्दू गज़ल खे हिंदुस्तान जी ज़मीन मिली, ईअं अयाज़ सिंध जी ज़मीन सिंधी गज़ल खे ॾिनी। उतां ई गज़ल जो जेको आहे उहो जेको ॻणण जहिड़ो गज़ल आहे, उनजो सफ़र उतां शुरू थियो।